मूंखे हिन वक्त ही सतरपुर पहुचणो आहे। रात जी हवेली वक्त में बाबा जेकॾहिं वञिणो ई आहे त मेंद्रे ई हालार खे गॾु वठी वञो। मामा साईं ख़तरनि सां खेॾी सिंधु जवान थी आहे। त पोइ अॼु खां पंहिंजी धीअ खे घर में सती करे विया। तूं घबराए न, हिन जो सॼो बंदोबस्त असां कंदासीं। त साहिबा खे सती करे छॾ ऐं हक़ बख़्शराए छॾ। मां कोटनि में बंदि थियल वॾे घराणे जी मज़लूम औरत न आहियां जंहिंजो ज़बरदस्ती हक़ बख़्शरायो वञे। साइण सिंधु तव्हांजे ख़्वाब जे ताबीर में इहो ज़ाहिर थियो आहे अव्हां ॿिन्ही शर्तुनि जे विच में हिकु अहिड़ो इनक़िलाब थो अचे जंहिंमें नफ़रतुनि जो वाव ऐं विछोड़ो थियण वारो आहे। साइण इहो ई सच आहे। त पोइ तूं बि ॿुधी छॾ मौलवी, सतरपुर में जेको तुंहिंजो घर ॾियल आहे सुभाणे तां हिजरत करे वञ। अदा साईं, हूअं ई सांवरो इहा ज़मीन मुश्किल ॾे, बहितर जो हीअ ख़बर पवंदसि, पोइ त मुंहिंजे ख़्याल में नामुमकिन आहे। ज़ुबैर खान ॿिया बि खोड़ तरीक़ा सावरे खां ज़मीन वठण जा। अम्मा, वो मां, अम्मा, अलाए कॾहिं हलिया विया। चाची मासी फतला रंडे वई आ। लेला, भला तूं ही पानी पियार, ॾाढी उञ लगी आहे। हाज़ुर प्यारियां थी पानी। मां केॾो खुश नसीब आहियां जो तो जहिड़ो जीवन साथी मिलियो मूंखे। न सावरा न, खुश नसीब त मां आहियां जो तुंहिंजी वञी थियसि ऐं मूं निधोरीअ जा नसीब भला थिया। हाणे छॾे न ॻाल्हियुनि खे, जल्दी मानी खड़ी आ, सच पुछी त ॾाढी बुख लगी आहे। ठीकु आहे, मां जल्दी में मानी तयारु करे थी अचां। तव्हां राति खां वठी परेशान आहियो। छा असां ने लाइक़ बि न आहियूं जो हाल वंडे सघो? ही ज़िंदगी इंसान खे इम्तिहान जे टिवाटे ते छो वठी ईंदी आहे? ज़िंदगी हिकु धोबी घाट आहे जिते इंसान कपिड़े जियां सटबो रहे थो, बिना के बटण जे
चोले जिया पर वह कहिड़ी गनीमत आहे जंहिंजे करे तव्हां फ़िक्रमंद आहियो? छा इहा हक़ीक़त आहे त के ख़्वाब सच साबित थींदा आहिनि? हा साईं, ईअं अक्सर ॿुधो आहे त के ख़्वाब सच साबित थींदा आहिनि। राति मूं ख़्वाब में हिकु जंग जो मंज़र ॾिठो जंहिंमें 100 साल अॻु जंग विड़ी रहिया आहियूं। पोइ छा ॾिठो तव्हां? उन में सौरठ शहीद थी वई आहे ऐं दम मुंहिंजे हथनि में ॾिनो आहे। मूं हुन ख़्वाब जी मौलवी खां ताबीर बि कराई आहे। हुन वाज़े चयो त तव्हां ॿिन्हिनि सरतियुनि जे विच में विछोड़ो थियण वारो आहे। इंदिरा, मां परेशान आहियां। पोइ साइण सौरठ इहो तव्हां सदको ॾेई छॾियो? उहा त अॻु में ई ॾेई चुकी आहियां, पर ख़बर न आहे छो दिलि खे सुकून कोन्हे। रब ते रखो, उहो ई हामी आहे, तव्हां परेशान न थियो। अस्सलाम वालेकुम बाबा साहब। वालेकुम अस्सलाम। अच्छा सावरा बे अरे सर, तव्हां मूंखे ख़ैर में घुरायो आहे? सावरा, मूंखे तुंहिंजो एहसासु आहे ऐं इज़त बि। मां तोसां हिकु सौदो थो करणु चाहियां। छा जो सौदो रे सर? सावरा, तुंहिंजी वाह वारी जेकी 20 जरेब ज़मीन आहे न, उनजे एवज़ असां तोखे बाग़ वारी ज़मीन ॾींदासीं। अदावरा जो तोवारी ज़मीन ते शौक़ थी पियो आहे सावरा, ऐं ॿियो त तोखे कसु बि न आहे। बाबू खान, तव्हां 80 जरेब ज़मीन मुंहिंजे बाबे खां कीअं वरिती? छो वरिती? मां नंढो हुउमि, मूंखे उनजो पछताव न आहे, पर ही मुंहिंजे बाबा जी निशानी आहे जेका मां पंहिंजे साह में सांढे रखंदुसि। सावरा, हिन में तोखे हर्ज कहिड़ो आहे? हिन ज़मीन में 4 जरेब कलर बि त आहे न। सावरा, फ़ाइदो अथई फ़ाइदो। हिन मुंहिंजे रेस जो चवण वठु, इन में भलाई अथई। रेस कुंदर खान, न मूंखे का मजबूरी आहे न वरी का मूंखे परेशानी आहे, त पोइ मां पंहिंजी बाबा जी ज़मीन तव्हांखे छो ॾियां? भला पंहिंजी हयाती जो जियापो कंहिंखे ॾिबो आहे छा? ज़मीन त तोखे कंहिं बि सूरत में ॾियणी पवंदी। बहितर अथई त पाण खे कंहिं तकलीफ़ में न विझ, छो त ज़िंदगी वेंदी आहे न त वरी वापसि न ईंदी। अॼु ख़बर पई त हिते ॾाढ जी ज़बान बि ॻाल्हाई वेंदी आहे। वाह ज़ुबैर खान वाह, तव्हांजो शरीफ़ माण्हुनि सां सलूक करणु। अदावरो मौजूदु आहे, इन करे इन ज़बान में तोसां ॻाल्हायूं था। जेकॾहिं न हुजे हा त इहा ज़मीन हिन वक़्तु असांजे नाले हुजे हा त पोइ तव्हां इहो बि ॿुधो हूंदो, बनियूं ऐं वनियूं बेग़ैरत छॾींदा आहिनि। इन लफ़्ज़नि खे 100 बार पंहिंजे ज़हन में रखी छॾिजो। मां हलां थो, पोयों मूंखे सॾु न कजो। ज़मीन कीअं न ॾींदे सावरा? मां कुंदर खान आहियां, कुर्ब सां न त ॾाढ सां वठंदुसि तोखां। इहो ई हल आहे बाबा साईं, बाक़ी अखियूं ॾाढियूं ख़राब अथसि, लॻे मुश्किल थो। जानू, बाहि ॾाढी बुरी बला आहे। जॾहिं घर सड़ंदा आहिनि न त माण्हू जा हवास ख़ता थी वेंदा आहिनि। ज़मीन त हुनखे हर हाल में ॾियणी पवंदी। कामगा पाण खे ॾचे में न विझंदो। ख़बर पई आहे त तुंहिंजी ज़मीन मां तेल निकितो आहे। होटल ते ऑफिसर वेठो उहो ॻाल्हि पियो करे। छा मुंहिंजी ज़मीन मां तेल निकितो आहे? छा हिनखे ख़बर न आहे त हिते हथियार खणणु पाप आहे? पर मुर्शिद ज़ोर हन
निकिरी विया। सावरा तू काथे हुए असां त तुंहिंजे घर बि आया हुआसीं ऐं तोसां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। ॻाल्हि करणी आहे? कहिड़ी ॻाल्हि? ख़बर पई आहे त तुंहिंजी ज़मीन मां तेल निकितो आहे। होटल ते ऑफिसर वेठो उहो ॻाल्हि पियो करे। छा मुंहिंजी ज़मीन मां तेल निकितो आहे? हाँ इहो सचो आहे सावरा। ऑफिसर चवे पियो इहा ज़मीन कुंदर खान जी आहे। असां हुनखे चयोसीं त वॾेरनि तोखे ग़लति चयो आहे। असां त मूंखे कुंदर खान वारनि घुरायो यार, चवनि पिया त ज़मीन लिखी ॾे, कनि त ॾाढ था, पर मूं बि हुननि खे साफ़ इनकार करे छॾियो आहे। छो ॾाढो कंदा? पर यार हिकु ॻाल्हि ज़रूरु आहे, आहिनि वॾा ज़ालिम माण्हू, पर यार तुंहिंजी ज़मीन मां तेल निकितो आहे, सुभाणे हू कुझु बि करे सघनि था। असद मां हुननि खां डिॼण वारो न आहियां। जेकर हू जहिड़ो कंदा न त मां बि हुननि सां जहिड़ो कंदुसि। बाक़ी ज़मीन मां बि हुननि खे कोन ॾींदुसि। एतिरो बेग़ैरत मां बि न आहियां। सावरा यार हाणे तूं हिननि खे नज़र में रखिजांइ, मतां बगड़ वारो चोरीअ वार न करे वञनि यार। मुंहिंजो नालो सावरो आहे पना, ऐं हथियार हलाइण मूंखे बि ईंदो आहे। जेकॾहिं बाहि वधी वई न, मां बि ॻिचीअ में बंदूक विझी निकिरी पवंदुसि मस्तु कलंदर करे। न सावरा ईअं न कजांइ। तोखां पोइ अम्मा शर्मा ऐं भेण लैला जो केरु आहे? ही मुंहिंजो जिया पोखसनि, जेका ज़मीन मां खेड़े पंहिंजो पेट जो गुज़र कंदो आहियां। उहा मूंखां ज़ोरीअ लिखाए वठनि, पोइ मां हुननि खे जीअण ॾींदुसि। तूं इहा सोच न रख सावरा, कहिड़ी ख़बर रब जे तरफ़ां तुंहिंजो भलो थी वञे। असां त मां हलां थो, तव्हां हीअं कयो मूंसां शाम जो मिलिजो। ठीकु आहे, ज़मीन ते शाम मिलंदासीं। चाचा ही कहिड़े ॻोठ जा मोहनरा हुया जिन जे हथनि में हथियार हुआ? अबा ही छुड़वाग वॾेरो कुंदर खान जो भाउ हुयो।
छा हिनखे ख़बर नाहे त हिते हथियार खणणु पाप आहे, पर मुर्शिद ज़ोर हन जो निकिरी विया। ख़बर पई आ त ही वॾेरी सिंधु ऐं सोरठ जे इलाइक़े में शिकार करण आयो आहे, धणी करे त इहा साइण सोरठ खे ख़बर न पवे। चाचा इन्हनि खे ॿुधाइणो पवंदो, न त अमुन जी सींध मां रत वहंदो ऐं पोइ हिते कुर्ब जा कासिद मारिया वेंदा। इहो करणो असां कॾहिं बि न ॾींदासीं। मां अॼु ई साइण सोरठ खे वञी आगाह करे थो अचां मुंहिंजा अबा। चाचा ही असांजे ॻोठनि जूं रवायतूं टोड़णु चाहिनि था, पर ईअं कॾहिं बि न थींदो। अचु त हलूं पुट, इन्हीअ ॻाल्हि खे ॾिसूं था। आ हलिया केरु आहिनि उहे माण्हू जेके असांजी तरह में हथियारनि सां अचनि पिया? दी राज वारनि ॿुधायो त माण्हू ॿाहिरियां आहिनि। सर्वेच बा हयाती जूं केतिरियूं शामियूं गुज़री वियूं, केतिरा ई सिज लही विया, पर कंहिं धारे खे हिमत न थी जो हथियार खणी असांजी तरह मां गुज़र करे। दी मूंखे पाण ई इन ॻाल्हि ते हैरत आहे त इहा हिमत केरु थो करे सघे। ठीकु आहे, ॻोठ वारनि खे सुध करे छॾ त जंहिंजे बि हथनि में हथियार ॾिसनि उन्हनि जी ॼंघूं ॿाहूं ॿधी करे हेॾे वठी अचनि। पर अदी हथियार वारनि सां ई राज जा माण्हू कीअं सीनो साईंदा? नाहिनि राज जा माण्हू अबोच। जॾहिं उन्हनि जे मथां महल ईंदी आहे त उहे ॾूंघर साबित थींदा आहे। सर्वेच सही था चओ दी, उहो त आहे। अॼु खां पोइ मां उन्हनि माण्हुनि जी ॻोल्हा कंदसि त इहे आहिनि केरु। असांजे ॻोठ में पखियुनि जी निंड हराम करण बि ॾोह आहे। सर्वेच गोली त वॾी ॻाल्हि आहे, पर अॼु ॾींहं ताईं खांबाणी जो आवाज़ कंहिं बि न आहे ॿुधो। अदी ॿी ख़बर करणु तव्हां सां विसरी वई। कहिड़ी भाउ? सुबुह भेण सिंधु जो न्यापो मिलियो, चवे पई त अॼु शाम जो सोरठ सां मिलणु ईंदसि। चङो थियो तूं मूंखे ॿुधायो, मां त ज़मीननि ते पई वञा हाणे, ऐं मां निकिरी वञा त उहो परेशान थिया। ख़ैर मां हिते आहियां, तूं वञ इन्हनि माण्हुनि जे लाइ ॻोठ वारनि खे ॿुधाए छॾ। मां सभिनी खे सम्झायां थो ऐं उन्हनि खे आगाह थो कयां। थियो छा आहे चाचा? ॻोठ में को फसाद थियो आहे छा? न पुट महिंदरा, फसाद त नाहे थियो, पर 2-3 ॾींहंनि खां कुझु धारिया माण्हू असांजे इलाइक़े में हथियार खणी घुमनि पिया। ॿुधो वियो आहे त सिंधु ऐं मुंहिंजे हदनि मां फायरनि जा आवाज़ बि ॿुधा विया आहिनि, जॾहिं त कोहनि ताईं ख़बर आहे त असांजे ॻोठ में फायर जो आवाज़ नाहे थींदो। अमर सिंधु खुश त आहीं न? हाँ चाचा, मुंहिंजी दुआऊं आहिनि। महिंदरा पुट, तूं कीअं आहीं? चाचा रब जा एहसान आहिनि, तव्हां कीअं आहियो? बस पुट, मौला जा करम आहिनि। हिकु ॻाल्हि करणी हुई तव्हां सां। चओ चाचा, ख़ैर त आहे न? हा मड़े, ॿियो त सभु ख़ैर आहे, पर असांजे इलाइक़े में कोसो वाव घुलियो आहे। थियो छा आहे चाचा? ॻोठ में को फसाद थियो आहे छा? न पुट महिंदरा, फसाद त नाहे थियो, पर 2-3 ॾींहंनि खां कुझु धारिया माण्हू असांजे इलाइक़े में हथियार खणी घुमनि पिया। छा चई चाचा? हा मां, अॼु बि मूं तव्हां खां अॻु शोकर माणक सां गॾु ज़ोहराबाद जे वॾेरे कूंधर जे भाउ ज़ुबैर खे हथियारनि सां हितां गॾु वेंदे ॾिठो आहे। मारोट गाड़ी में वे। चङो चाचा। चङो अम्मा, अल्लाह जे अमान में। चङो चाचा।
लॻे थो त को ममण मचण वारो आहे। सतरपुर ऐं शमशीराबाद जे माण्हुनि जा साह झिरकिन जा न आहिनि जेके ठकावन ते उॾरी वञनि। साईं, इहो त सच आहे। जेके असांजे इलाइक़े में हथियार खयों था वतन, सुभाणे असांजे ॻोठनि ऐं घरनि में घिड़िया त असांजा बि घर हथियार थी वेंदा ऐं असांजा ॻोठ वारा घणो हथियार न आहिनि रखंदा। न दाईअ मां, ईअं कॾहिं बि न थींदो। जेकॾहिं कंहिंखे बि इहो गुमान आहे त ही ॻोठ ही तर लोई ढकियल औरतुनि जो आहे त इहो उन्हनि खे गुमान आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे दाईअ मां त असां खूनी हथियारनि जो ॿिज न आहियूं पोखींदा, पर वक़्तु पवण ते पंहिंजी हिफ़ाज़त करणु ॼाणींदा आहियूं। साईं, किथे ईअं न हुजे हू ग़लतीअ मां हितां गुज़रिया हुजनि, पोइ तहिड़ी का बि ॻाल्हि न आहे वरी हुननि जो अचणु हिते न थिए। न दाईअ मां, ॿुधो वियो आहे त सिंधू ऐं मुंहिंजे हदनि मां फायरनि जा आवाज़ बि ॿुधा विया आहिनि, जॾहिं त कोहनि ताईं ख़बर आहे त असांजे ॻोठ में फायर जो आवाज़ नाहे थींदो। रब खे ख़बर अलाए छा आहे साईं, ख़ुदा करे कंहिं बदरूह जो पाछो न पवे। हिते त ख़ुशियुनि ऐं अमुन जा लाॾा ॻाया वेंदा आहिनि। जेकॾहिं इहा नौबत रही न त निंडूं हराम थी वेंदियूं। असीं हुननि जूं निंडूं हराम कंदासीं। सर्वे जी ख़बर लहंदी आहे, सॼी सुध पहुची वेंदी। हिकु ॻाल्हि दाईअ मां, सिंधू अचे पई इहा ॻाल्हि हुन सां हरगिज़ न कजां, छो जो उहा तबियत जी तेज़ आहे, मथां उहो कुझु करे न वे। ठीकु आहे साईं। ख़बर पई आहे त चाचो हमज़ो ऐं माणक उन्हनि जे कढ विया आहिनि। कहिड़े वक़्तु? हाणे जो हाणे हितां गुज़री विया आहिनि। लॻे थो त हिते किथे ओसे पासे में ई हूंदा। असां हथियार बि खणी आया आहियूं। हिन तरह में शिकार करण जो मज़ो ई पंहिंजो आहे। दिलि चवे थी त रात हिते ई रही पइजे। तुंहिंजो भाउ मोटंदो, पर तकलीफ़ सां। वॾेरी सिंधू, ही तूं छा थी चवीं?